ठारूशा मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठारूशा भरिसां ज़मीन मां मिटी खणण तां पंवर बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। बासर फायरिंग करे ॿिनि ॼणनि चाचे भाइटे खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। हिक खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह न्यूं वियो। ॿियो ठारूशा अस्पताल दाख़िल धुरनि में चिकताण वधी वई। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ पुलिस का बि कार्रवाई न कई। इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो। ठारूशा भरिसां दिल्ली पोटरा जे ॻोठ बचल पंवर में मिटी खणण तां पंवर विड़ी पिया। गोली लॻण करे 10 साला बालक ज़ाहिर पंवर ऐं संदसि चाचो निज़ामुद्दीन पंवर ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी निज़ामुद्दीन पंवर ॿुधायो त ज़मीन मां मिटी खणी ॻोठ ॾांहुं रस्तो ठाहे रहिया हुआसीं त DSP अब्दुल हमीद पंवर जो भाइटियो बासर अजमल पंवर हथियार खणी असांखे रोड मां मिटी जा डोंपर खणण तां मना कयो ऐं कावड़ में अची असां मथां सिधा फायर करे गोलियूं वसाए ॾिनियूं, जंहिं सबबु 2 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहियूं। जॾहिं त 10 साला मासूम बालक खे मथे में गोली लॻण करे खेसि ॻणती जोगी हालत में नवाब शाह न्यूं वियो आहे। पुलिस 4 ॼणनि ख़िलाफ़ कचो केस दाख़िल करे वरितो आहे। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। जॾहिं त धुरनि में चिकताण वधी वई ऐं फायरिंग जे सिलसिले सबबु इलाइक़े में ॾका पखिड़ियल आहे।